सिंध टोपी अजरक पायूं वधी पटको शान वधायूं गायूं जबल गायूं पायूं टोपियूं पायूं। सिंध जे सकाफ़ती ॾियारे जे हवाले सां मशहूर टिकटॉकर अक्सा किंजर जमाली ऐं उनजी टीम पारां समुंड किनारे खां दो दरिया ताईं रैली कढी वई वञे। असां हिते मौजूद अक्सा किंजर जमाली ऐं ॿियनि खां पुछंदासीं त उन्हनि जा सकाफ़ती ॾियारे जे हवाले सां कहिड़ा वीचार आहिनि। इंशाल्लाह जेसिताईं CCM में साहु आहे ईअं ई रैलियूं मल्हाईंदा रहंदासीं, हमेशह मल्हाईंदा रहंदासीं। इहो ई पैगाम आहे त पंहिंजी सकाफ़त ऐं कल्चर सां हमेशह मोहबत कयो, हिनखे न विसारियो। सिंध असांजी अमड़ आहे, सिंध सां असांखे प्यारु आहे। जेसिताईं असांजी जान में साह आहे असां सिंध सां ईअं ई प्यारु कंदासीं, असां पंहिंजो कल्चर ईअं ई प्रमोट कंदा रहंदासीं। असां चाहूं था असांजी सिंध जी नियाणियूं अॻिते वधनि, त हे जेको ॾींहुं आहे जीअं असां ईद मल्हाईंदा आहियूं उअं ई असां हे ॾींहुं मल्हाईंदा आहियूं। माशाल्लाह इलाही सुठो पियो लॻे। सिंधी कल्चर डे आहे, असां हुजूं या न हुजूं असांजा साथी रहंदा, इंशाल्लाह उहे रैली कढंदा रहंदा। जीए सिंध। पर भेरे बि असां कॾहिं उन टाइम बि सपोर्ट मिलियो, इंशाल्लाह इन टाइम बि सपोर्ट मिले थो। ऐं वधीक मीडिया वारनि जो शुक्रिया अदा कयूं था जो हर टाइम असांखे सपोर्ट कंदा आहिनि। त इंशाल्लाह ईअं बरक़रार रहंदी असांजी रैली, सकाफ़त जो ॾियारो मल्हाईंदा रहंदासीं। मां चवां थी अहिड़ियूं जेके रैलियूं आहिनि इहे थियणु घुरिजनि ऐं इन में इंजॉय कनि था माण्हू जेके आहिनि। तमामु सुठो लॻी रहियो आहे ऐं अहिड़ा हर साल मेला मचंदा रहनि। इहे असां ईदनि खां बि वधीक मल्हाईंदा आहियूं। असांजो ख़ुशी जो ॾींहुं आहे, असांजो एकता डे आहे, असांजी ईद आहे। हर कोई निकिरंदो आहे, मल्हाईंदो आहे, ख़ुशि थींदो आहे। असां पंहिंजे कल्चर खे अॻिते बि वधायूं था, तव्हां सभु जीअं ॾिसो था। ऐं ईअं ई हमेशह रैली कढंदा रहंदासीं, हर साल बि कढंदासीं। ऐं सभिनि खे जेको आहे इहो एकता मुबारक डे हुजे ऐं जीए सिंध। सकाफ़त जेको डे आहे उहो हर इंसान खे मल्हाइणु घुरिजे, चाहे उहो कहिड़ी ॿोली जो हुजे, चाहे उहो पठाण हुजे, महाजर हुजे, हर इंसान खे मल्हाइणु घुरिजे। रैली में शरीक अक्सा किंजर जमाली ऐं ॿियनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो चवणु आहे त हर साल जीअं सकाफ़ती ॾियारो भरपूर नमूने मल्हायो वेंदो। कैमरामैन फराज़ मीरानी सां गॾु आरिफ नाइज, अवामी आवाज़ TV, कराची। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk